कॉन्फ्रेंस असां वैफ कराची चैप्टर ऐं हैदराबाद चैप्टर हिते ऑर्गेनाइज़ कई आहे, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे, मतिलबु वॾो मक़सदु आहे त जेको बि रेप विक्टिम आहिनि या रेप जी जेकी हिकिड़ी थियरी आहे हुनखे असां ॾिसूं ऐं पब्लिक में जेका बि एक्टिविस्ट आहिनि, जेको आम आवाम आहे, हू अचनि, हू शामिलु थियनि ऐं क्वेश्चन आंसर जे ज़रिए असांखे ही ख़बर पए त क़ानून कहिड़ा ठाहिया आहिनि पाकिस्तान में। जेका बि क़ानून आहिनि, अगरि हुननि कुझु अमेंडमेंट्स थियूं आहिनि त उहे नयूं अमेंडमेंट्स कहिड़ियूं आहिनि जंहिंसां रेप विक्टिम खे फ़ाइदो थियण वारो आहे। इंसाफ़ जी फ़राहमी उन वक़्तु बहितर थी सघे थी जॾहिं असांखे पूरी नॉलेज हुजे उन क़ानून जी जेको मूंखे फ़ाइदो ॾेई सघे थो, जेको हुन विक्टिम खे थो फ़ाइदो ॾेई सघे। त अॼु जी सॼी कॉन्फ्रेंस जेकी आहे हू क़ानून साज़ी जे मथां आहे त जेको क़ानून पास थियो आहे या जेका क़ानून मौजूदु आहिनि पाकिस्तान में रेप जे हवाले सां, असॉल्ट जे हवाले सां, उन जे मथां असां ॻाल्हायूं, हुनजी जनरल हिकिड़ी अवेयरनेस ॾियूं माण्हुनि खे। और ॿियो तव्हांजो जेको सुवालु आहे कि सोशल मीडिया जेको आहे हिन वक़्तु सम्झो विक्टिम जो ट्रायल थो करे, ट्रायल ईअं थो करे त विक्टिम जी तस्वीरूं पियूं अचनि, उनजी तमामु एक्टिविटी जेकी आहे, जेको कुझु थियो आहे उनखे बार बार हर माण्हू उन वीडियो खे, हुन तस्वीरनि खे वायरल थो करे छॾे। ही वायरल करणु जेको आहे मुंहिंजो ख़्यालु आहे हिन खां वॾी ख़तरनाक सिचुएशन को कोन हूंदी आहे। तव्हां सम्झो विक्टिम सां गॾु कोन आहियो, तव्हां हुन विक्टिम जो बार बार, हिकिड़े बार रेप थियो आहे, तव्हां हुनखे बार बार उन कटहरे में पिया बीहारो ऐं हुनजो बार बार रेप पियो थियो, हुनजी तस्वीरूं, हुनजी तशहीर एतिरी ज़्यादा, हर माण्हू खे ख़बर आहे फ़िलाणी छोकिरी आहे, हुनजो रेप थियो आहे। मतिलबु असां हुनखे सपोर्ट पिया कयूं या असां हुनजे लाइ कोई कमु पिया कयूं? इहो हिकिड़ो इलाही वॾो अलमियो आहे असांजी सोसाइटी जो, त असां हिकिड़े विक्टिम खे अञा ज़्यादा बिल्कुलु एतिरो वल्नरेबल ठाहे था छॾूं त हू माॻई हथ थो कढी छॾे त आउं हिन केस खे कोन थी विढ़णु चाहियां, इन करे जो मुंहिंजी एतिरी बदनामी थी आहे। भई केस थियो आहे, रेप थियो आहे, उनखे बहितर नमूने सां हल करे सघिजे थो। क़ानून, जेको क़ानून मौजूदु आहे, पुलिस जे ज़रिए, क़ानून जे ज़रिए तव्हां उनखे बहितर तरीक़े सां रेज़ोल्यूशन जी तरफ़ खणी वञी सघो था। उनजो जेको बि मुजरिम आहे उनखे सज़ा मिली सघे थी अगरि तमामु इदारा पंहिंजो कमु बहितर तरीक़े सां अंजाम ॾियनि, जंहिंमें पुलिस आहे, जंहिंमें मेडिको लीगल आहे, जंहिंमें तव्हांजा जजिस आहिनि, कोर्ट्स आहिनि, इहे सभु मिली करे बहितर तरीक़े सां हुनखे ऐं जल्द, जेतिरो जल्दी थी सघे केस वाइंड अप थिए ऐं मुजरिम खे सज़ा मिले। असांजो सिर्फ़ु ई मुतालबो आहे, ई डिमांड आहे त स्पीडी कोर्ट्स हुजनि ऐं ट्रायल जल्द अज़ जल्द मुकमिल थिए ऐं सज़ा मिले माण्हुनि खे।